साचो सतराम। सचे सतराम समझायो त ॾियारी जा रोशन ॾिया असांखे समझाए रहिया आहिनि त पंहिंजो संग चङो करियो, छाकाणि त राम यानी चङाई जो संग हैवाननि खे बि महान बणाए छॾींदो आहे ऐं रावण यानी ख़राबियुनि जो संग इंसाननि खे बि हैवान बणायो छॾे। सो अहिड़े पावन पुर्ब ॾियारी जे शुभ अवसर ते तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज ॾियारी साहब संत सतराम धाम राणकी साहब जी तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं ऐं अहिड़े पावन पुर्ब ते उन्ही सचे सतगुरु दारी इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ॾे जो सदाई चङनि जे सांग में रहूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।